हिकिड़े बादशाह पंहिंजे वज़ीर खां पुछियो, ही भला मुंहिंजा जेके नौकर चाकर आहिनि इहे मूंखां वधीक ख़ुशि कीअं था रहनि? इन्हनि जे एतिरी ख़ुशीअ जो राज़ छा आहे? हालांकि उन्हनि जी भेट में मूं वटि जेका मिल्कियत आहे, दौलत आहे, जेके अयाशूं ऐं पावर आहिनि उहे वधीक आहिनि, पोइ बि मुंहिंजी भेट में ही तमामु घणा ख़ुशि था नज़र अचनि। वज़ीर बादशाह खे चयो, तूं ईअं कर जो हिननि ते कानून नंबर 99 इस्तेमालु कर। बादशाह वज़ीर खां पुछियो त इहो कानून 99 वरी छा आहे? वज़ीर बादशाह खे चयो, तूं ईअं कर जो हिकिड़ो थेलो खण, उन में 99 सिक्का विझ ऐं उन्हनि ते लिख त उहे 100 सिक्का आहिनि। राति जे वक़्तु कंहिं बि नौकर जे दर ते वञी ऐं उन्हनि जे घर उहे पैसा ॾेई, उनखां पोइ वेही ॾिस त छा थो थिए। ख़ैर, हिन हिकिड़ो थेलो खयो, उन में 99 सिक्का विधा ऐं उन्हनि जे मथां लिखी छॾियो त ही 100 सिक्कनि जो पैक आहे। राति जो वञी कंहिं नौकर जे घर में हिन उहो थेलो ॾिनो, पाण लिकी वेही रहियो। ॿाहिरां जॾहिं को माण्हू उहो थेलो घर खणी वियो, मथां ॾिठईं त 100 सिक्का लिखियल आहिनि। हिननि थेलो जो खोलियो, जॾहिं उहे सिक्का ॻणिया त उहे 100 न पर 99 हुया। उहो नौकर ॾाढो परेशान थी वियो। हिन इहो सम्झो त शायदि को हिकिड़ो सिक्को जेको आहे उहो थेले मां किथे किरी पियो आहे मुंहिंजे खणण जे दौरान। हिन पाण वञी पहिरियां ॻोल्हियो, उनखां पोइ वधीक लाइटिंग कई त किथे मथां नज़र अची वञे। उनखां पोइ पंहिंजी फैमिली मेंबर्स खे, पंहिंजे ख़ानदान वारनि खे हिन इस्तेमालु कयो। सभिनी गॾिजी उते सिक्को ॻोल्हियो ऐं हिननि केतिरा ई दफ़ा बार बार वरी वरी उन थेले वारा जेके 99 सिक्का हुया उहे ॻणण जी कोशिशि कई, पर हिननि खे किथे बि उहो सिक्को न त थेले में मिलियो ऐं न वरी ॿाहिरि। हमराह ॾाढो परेशान थी वियो। आख़िरकार राति बि देरि थी वई, सुम्ही रहियो। सुबुह जो जॾहिं उथियो त ही नौकिरीअ ते हलियो वियो बादशाह जे दरबार में। बादशाह ॾिठो त हमराह ॾाढो गुस्से में पियो लॻे, कावड़ियल हुयो, थकियल हुयो, लेज़ी ऐं सुस्तु हुयो ऐं हिन जे चहिरे ते जेका रौनक हूंदी आहे ऐं मुर्क हूंदी आहे उहा न हुयसि ऐं हिन जी कंहिं बि कम में दिलचस्पी न हुई। तॾहिं बादशाह सम्झी वियो त कानून 99 जी अहमियत छा आहे। दोस्तो, हक़ीक़त इहा आहे त हिन कहाणीअ मां असांखे जेको सबक़ु थो मिले उहो इहो आहे त जॾहिं अलाह ताला असांखे 99 नेमतूं थो ॾिए, उन्हनि खे असां छॾे हिकिड़ी नेमत अगरि असां पंहिंजी मर्ज़ीअ सां हासिलु करणु चाहियूं था, उन जे पोयां असां पंहिंजो सुख, चैन, सुकून बर्बाद तबाह करे था छॾियूं। ॾिसो, अलाह ताला जेके तव्हांखे नेमतूं ख़लकियूं आहिनि उहे हक़ीक़त में उन्हनि 99 नेमतुनि जे बराबरि आहिनि ऐं जेकॾहिं तव्हां ख़ुशि गुज़ारियो था त इन खां वधीक ॿी लाइफ कान्हे का। तव्हांखे असांजा वीडियोज़ कीअं था लॻनि, पंहिंजी क़ीमती राय खां कमेंट में ज़रूरु आगाह कजो।